Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. सिलसिला मोहब्बतुन जा सिलसिला मोहब्बतुन जा। सारी मां तव्हां खां वरी माफ़ी थो घुरां। मुंहिंजी तव्हां सां का दुश्मनी न आहे। मुंहिंजो बि त नुक़सानु थियो आहे। मां पंहिंजी ग़लती तस्लीम थो कयां। लॻे थो त दौलत जे नशे में धुत आहीं या वरी शराब पी पोइ थो गाॾी हलाएं। अड़े यार, अण पीते जा सुरूर आहिनि, बाक़ी त नशे जी बोतल खे ॾिठे ॾींहं थी विया। सर तव्हां एमए साहब घुरायो आहे। साहब वापस पहुची विया आहिनि? जी सर, साहब पंहिंजी सीट ते वेठो आहे। ठीकु आहे, तूं हल, मां अचां थो। सर, शादी जी दावत तव्हां मूंखे कोन ॾिनी, पर मुंहिंजे तरफ़ां मुबारक क़बूल हुजे। थैंक यू वेरी मच आसिफ। असल में शादी एतिरो जल्दीअ में थी वई जो ॿाहिरि सॼी संगत रहिजी वई, न त आसिफ तोखे कोन विसारियां। का ॻाल्हि न सर, पर तव्हां शादी में शरीक थियो आहे त असांखे ख़ुशी थिए। तुंहिंजी हिन मोहबत जे लाइ वॾी महिरबानी आसिफ। सर, एमए साहब। ओके, मां साईं सां मिली थो वञां। अस्सलाम वालेकुम फारूक। कमकार कीअं पियो हले? बस शुक्र आहे, अल्लाह जा करम आहे, रोज़ी पई हले थी। यार फारूक भाउ, तुंहिंजी वॾी वॾी महिरबानी। तूं मूंखे वक़्त ते कमु अची वई, न त मां न्याणी जे ॾाज में थोरो तकलीफ़ में अची वियो। तुंहिंजा लख एहसान। बसि अदा हे कुझु पैसा आंदा अथमि, पोइ वरी ॿिया आस्ते आस्ते। अदा गुलाब, तूं मुंहिंजो पुराणो दोस्त आहीं। ॿेली जे अञा बि ज़रूरत हुजई त इहे पाण वटि रखो, पोइ ॾिजांइ जॾहिं अलाह तोखे सघ ॾे। न न यार, चवंदा आहिनि त कर्ज़ मर्ज़ आहे। तुंहिंजा लख एहसान आहिनि, ऐं हिन जे मर्ज़ जो इलाज आहे उधर ॾियणु। अदा ईअं त आहे। बसि हाणे अदा फारूक चांहि प्यार त पोइ मां वञा। चांहि तो लाइ खोड़, छोकिरो वियो आहे जो थो अचे। लॾे ख़बर यार, इशफाक पुट जो को बिलो कई या न? न यार, इशफाक शादीअ लाइ राज़ी थिए ई कोन थो। ज़ाल जे मरी वञण खां पोइ इशफाक पुट अकेलाईअ जे जार में वेढ़िजी वियो आहे। यार नौजवान माण्हू आहे, सॼी ज़िंदगी अकेलाइप में कीअं गुज़ारींदो? शादी कराईंसि, हा वरी ज़िंदगीअ में ॿाहिरि मोटी ईंदी। अदा वॾा बस कया तमास, पर पोइ बि कोन थो मञे। इशफाक इन ॻाल्हि ते राज़ी कोन थो थिए त संदसि जी जेकर ॿी शादी कराए। रहमान जो ख़्यालु केरु कंदो? अदा गुलाब, इहा बि अल्लाह पाक जी महिरबानी आहे जो इशफाक खे पुटु आहे जंहिंसां वेठो रांदि खेॾंदो आहे, न त ज़ाल जे ओच ते मौत इशफाक खे सफ़ा चरियो करे छॾियो आहे। पोइ बि यार ज़ाल जी जुदाई जो ॾुख हुनखे अंदरि ई अंदरि खाईंदो रहंदो। हिन जे लाइ हुनजी शादी ज़रूरी आहे, हुनजे मुंहं ते मुर्कूं अचनि। छा कयां गुलाब, मां त मुरलियूं वॼाए वॼाए थकिजी पियो आहियां, पर इशफाक मञे ई कोन थो। भला ॾे ख़बर अॼुकल्ह कहिड़े स्कूल में ड्यूटी अथसि? इहो साॻे ई स्कूल में। अदा बसि त पोइ मुंहिंजो उतां गुज़रणु थींदो रहंदो आहे, मिलंदोमांसि ऐं चवंदोमांसि त बाबा शादी कर।
पुट एॾो सवेर ई मोकल करे आहीं। अम्मा मां तोखे त ख़बर आहे अॼोको ॾींहुं मूं लाइ वॾो निदोरो आहे। अॼु खां 5 साल अॻु अॼोके ॾींहं ते मुक़दर मूंखां सभु ख़ुशियूं खसे वरितियूं। दर्द जे उन खूह में उछलाए ऐं पोइ सिज पंहिंजी तपश छॾी हुई ऐं पोइ टकरिन जे पोयां वञी पंहिंजो चहिरो लिकायो हुयईं। हा बा, हा तारीख़ यादि आहे जंहिं ॾींहुं महिमाननि वांगुरु नसीम असां खां मोकिलाए वई। हा पुट, उन दर्दनाक वक़्त खे असां न विसारियो। सोचणु खपे अञा तुंहिंजी ज़िंदगीअ जो ॾिघो सफ़र पियो आहे। ख़ासि अकेलो सफ़र तो कंहिं कोन करे सघंदो। अम्मा मूं में हाणे सफ़र करण जी सघन आहे रही। मुंहिंजी अकेलाइनि लाइ मूंसां कर मुंहिंजो पुटु रहमान ई काफ़ी आहे। हा ॾाॾी अम्मा, अबू अकेलो न आहे, मां अबू सां गॾु आहियां। पुट तूं मुंहिंजा नंढड़ो आहीं, पंहिंजे अबू जा दुख विराए कोन सघंदी। हा अबू, मां नंढड़ो आहियां। रहमान पुट तूं किताब खणी अंदरि हल, मां बचां थो पुटु। जी अबू। पुट हिन घर जूं ख़ुशियूं तोसां आहिनि। पुट तुंहिंजे चहिरे ते मुआइशी जा ककर ॾिसी असां उमाइजी वेंदा आहियूं। पंहिंजी ज़िंदगीअ खे बेरंग छो कयो? अम्मा हाणे वारी शादी त पूरे घर जी ख़ुशियुनि खे बेरंग बनाए छॾींदी। पुट दर्द जे लहरनि मां ॿाहिरि त निकिरींदे न। अम्मा नसीम जो कुर्ब त मूं लाइ किंजर खां कुशादो हुयो। उनखे विसारणु मुश्किल ई न पर नामुमकिन आहे। उन जे कुर्ब में गुज़िरियल घड़ियूं अॼु बि मुंहिंजे दिलि जे कचनि किनारनि खे पाईंदियूं रहनि थियूं। नसीम जी सुठाई मूंखे बि यादि आहे, पर ख़ुदा जी मर्ज़ी। हाणे पुट उन जे यादि में तोखे छा मिलंदो? शादीअ लाइ हा कर बचा। अम्मा मुंहिंजूं ख़ुशियूं त हाणे तव्हां आहियो, रहमान पुटु आहे। अम्मा मूंखे हाणे शादी जो को बि शौक़ु न आहे। नसीम जूं यादियूं मुंहिंजे जीअण जो सहारो आहिनि। उन जी यादुनि सां बेवफ़ाई नथो करे सघां। अम्मा मूंखे हाणे शादी जो ज़ोर न भर। अम्मा किथे मां नसीम जो बयारी नथी पवां, बयारी नथी पवां। अम्मा मां नसीम जो बयारी थियणु नथो चाहियां। मूंखे शादीअ लाइ मजबूर न करी कर, मूंखे मजबूर न करी कर। अम्मा न कर, मां हाणे ॿी शादी न कंदुसि, न कंदुसि। रिश्तन में थी विया फासिला। छो एॾा खणी कपिड़ा खयां थी? हाँ मोटण जी उम्मीद कान्हे छा? घणनि ॾींहंनि जे लाइ थी वञे? एतिरनि ॾींहंनि खां पोइ थी वञा गरजाणी ते मासी। पोइ बि तुंहिंजी किरकिर शुरू आहे। ऐं माई कहिड़ी किरकिर खणी कई आहे तुंहिंजे पोयां? पुछां बि न छा? ॾिसो त सही, पुछांसि थी त माई मुंहिंजी थी पवे। तंग त अहिड़ो कयो अथई, मोटी अचे तुंहिंजे मुंहुं न पवां। पर छा? असांजो बि तुंहिंजे लाइ हाँ कोन थो फाटे। वञी वेह पंहिंजे भाउ जे घर। ख़ुदा जे वास्ते मासी मूंखे तंग न कर, न त असुल मोटी कोन ईंदी साईं। वेठी सॼो ॾींहुं अकेली दर्दूं खाइजांइ। अकेली छो? हाँ मां बि पंहिंजी धीअ खे वठी अचे हिते विहारींदसि। अकेली छो थी दर्दूं खावां? तुंहिंजूं इहे तिखियूं ॻाल्हियूं ऐं ताना ॿुधी ॿुधी मां साणी थी पई आहियां। हाणे जहिड़ी वरंदी ॾींदी आहे ओड़ी वठंदी आहे मूंखां। अॻ में वरी तो मूंखे कहिड़ो पलंग ते विहारियो आहे मासी, जो हर ॻाल्हि ते तूं मुंहिंजो हाँ रोड़ी पई अची। तो बि वॾो मान ॾिनो आहे न पंहिंजी ससु खे। हाँ इहे सभु कुर्ब तुंहिंजा यादि करे वञी पंहिंजी भेण खे क़बर में वञी ॿुधाईंदसि त तुंहिंजी सिकीअ लधी मूंखे एतिरा सुख ॾिना आहिनि भेण।
तो बि सस जी सभई फ़र्ज़ पूरा करे छॾिया आहिनि न मासी। सॼो ॾींहुं वेठी थी डंगी, को ॿियो बि कमु अथई? ससु नुंहुं खे मान ॾींदी आहे, मान लाहींदी नाहे मासी। अमीना, नुंहुं ससु खे पंहिंजी माउ वारो दर्जो ॾींदियूं आहिनि। तो जहिड़ी ॾाहिणियूं नुंहुं कोन थींदियूं आहिनि। वरी तव्हांजो जहिड़ो शुरू थी वियो आहे। अम्मा, भाॼाई, ही सभु छा आहे? बसि पुट, मां पंहिंजी क़िस्मत खे चवां जो मूंखे अहिड़ी नांग खाधी नुंहुं मिली आहे। नांग खां पाण खे छो न थी खाराई मासी? मूंखे घटि वधि न ॻाल्हाईंदी कर। न भाॼाई, ख़ुदा जे वास्ते हिन घर जो सकून न विञायो। हूं बि क्रोध ठिकरनि जो पाणी सुकाए छॾींदो आहे। अम्मा, तूं ई मुड़ी वञ। मां छा थी कयां पुट? भाॼाई, अचो त मां तव्हांखे छॾे अचां। अचो। हाणे त ॿार लही पियो न, अंगण वेकिरो थी पई, सॼो ॾींहुं वेठी पंहिंजे पुट सां मुंहिंजी पचारूं कजाए। मां ठीक है, तू कीअं आई रम? मां ठीक है। अम्मा, अम्मा दी किरण आई आ। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। कीअं आई अम्मा? ठीक आई न? मां ठीक है। हां वे हिरम, तूं ॿुधाए तूं कीअं आहे? हाँ, फर्स्ट क्लास। हाँ पुट, असां ख़ुशि आहियूं। अम्मा, बाबा किथे आहे? पिणे ॼाण थो अचे। किरण, मूंखे मार्केट में थोरो कमु आहे, मां जल्दी वञी कमु छॾे वापसि मोटी थो अचां। चाची ठीकु आहे? चङो पुट चङो, पर जल्दी अचिजांइ, चाचा बि अचण वारो आहे। हा चाची, बसि मां वञी मोटी थो अचां। ठीकु आहे? छा थी ॾिसी मुंहिंजे मुंहं में रम? ॾिसां थी त तुंहिंजे चेहरे ते केॾो मच्छर चखायो आहे। मच्छर छो चखणंदो? चरी थी आई छा? या त मच्छर जी मर्ज़ी, मच्छर किथे बि चखणी थो सघे। बसि दिया, हाणे बसि, तुंहिंजी मज़ाक वारी आदत अञा नथी वञे। किरण, तूं त ठीकु आई न? इब्रार तुंहिंजो ख़्यालु रखे थो? हींअर त ईअं पियो लॻे त सौत इब्रार अधीअ तां घोर पियो वञे, घोर। अम्मा, बाक़ी त सभु सही आहे, पर शादी जे क़ैद में मुंहिंजो साह थो, मुंहिंजे साह। शादी क़ैद खानो न आहे किरण, क़ैद खाने खे माण्हू ख़ुशीअ सां न क़बूलींदो, पर शादी त इंसान जी ज़िंदगीअ में वॾियूं ख़ुशियूं आणींदी आहे। पर अम्मा, मूंखे त शादी खां नफ़रत आहे। अञा बि तुंहिंजी सुई साॻीअ जाइ ते अड़ियल आहे अदी। हाणे ही शादीअ खां ख़फ़ा आई त पोइ ज़िंदगीअ जो डिघो सफ़र कीअं तय कंदीअ? ख़बर न आहे, पर माइटनि जी मर्ज़ी सां शादी करणु हिकु वॾो अज़ाब आहे। इहा मूंखे हाणे ख़बर पई। सफ़ा का चरी आई किरण, अहिड़ियूं ॻाल्हियूं इब्रार जे साम्हूं न कजांइ, मथां पंहिंजो घर विञाई। प्लीज़ अम्मा, हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ, मूंखे मुंहिंजो मोबाइल ॾे। इलाही ॾींहं थिया आहिनि मां पंहिंजी सहेली सां न आहे ॻाल्हायो। किरण दिल त चवे थी पंहिंजी मोहबत जे दास्तान खे हिन दुनिया जे किताबनि में लिखी छॾियां, जीअं असांजो इश्क आशिकनि जी तारीख़ में पढ़ियो वञे। इश्क पन्ननि ते कोन लिखबो आहे माजिद साहब, छो त पन्ना त वक़्त सां गॾु पुराणा थी वेंदा आहिनि ऐं असां पंहिंजे इश्क खे पुराणो थियणु कोन ॾींदासीं। माजिद, पुराणे पन्ने जी जाइ रदी जी टोकरी में हूंदी आहे ऐं मां नथी चाहियां त असांजी मोहबत पुराणी थी वञे। किरण पंहिंजी मोहबत खे कॾहिं मेरो थियणु न ॾींदो। असांजी मोहबत में ज़माने जूं रंजिशूं रुकावट आहिनि माजिद। तूं पक कर माजिद, असां प्यार जे रिश्ते में एतिरो त मज़बूत थी वेंदासीं जो कोई बि असांखे जुदा न करे सघंदो। हा किरण, ज़मानो भल जा काफ़र कोठे, पर मां इश्क जे इल्म खे मोहबत जी ईदगाह ते ज़रूर पहुचाईंदुसि। बस किरण, रुगो तुंहिंजो साथ सलामत हुजे। मां दुनिया जा सभई रिश्ता कूड़ा करे तुंहिंजी मोहबत खे मिठो कंदुसि। माजिद, मां पंहिंजे नाम सां तुंहिंजो नालो लिखी छॾियो आहे। जेकॾहिं तुंहिंजे प्यार में
मूंखे कचे घड़े ते चढ़ी दरिया में लहणो पियो त बि लहंदसि। न किरण, मां तोखे सुहिणी जीअं दरिया जो खाज थियण न ॾींदुसि। मूंखे यकीन आहे त मामा गुलाब असांजी मोहबत खे हिकु ॾींहुं ज़रूरु क़बूल कंदो। माजिद पुट छा पियो सोची? न मां कुझु बि न। तुंहिंजियूं अखियूं ऐं चहिरो साफ़ पिया ॿुधाइनि त तूं कुझु लिकाए रहियो आहीं। न न मां तोखां कहिड़ी ॻाल्हि लिकाईंदुसि। त पोइ तुंहिंजियूं अखियूं हेॾियूं ॻाढ़ियूं छो आहिनि? राति निंड न कई आहे, इन जे करे अखियूं ॻाढ़ियूं आहिनि। निंड न अचण जो छा सबबु आहे पुट? बसि मां बेक़रारी आहे। राति अलाए छो ईअं पियो लॻे ॼणु अखियुनि जो सुकून कोहे मील ॾुराओ आहे, ऐं उन जे इंतज़ार में ॾिसंदे ॾिसंदे ॾींहुं थी वियो। पखियुनि अची पंहिंजा वाइरा वसाया, पर अखियुनि जो वाइरो ख़ाली रहिजी वियो। राति निंड अखियुनि सां वॾी वेसाघाती कई आहे, इन जे करे अखियुनि में लालाण आया। मूंखे इहे तुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झ में कोन थियूं अचनि। छॾ हाणे हिन ॻाल्हियुनि खे। वक्त जो थी पियो वेरी दर्दन करां। खुदा काइनात जे सभिनी सोणनि खां मुंहिंजे महबूब खे सोणो ठाहियो आहे। अॼु त सेज ते वेठल मुंहिंजी पारस खे ॾिसी चंड बि शर्माईंदो हूंदो। पारस, कुंवार जे लाल जोड़े में तोखे ॾिसण जी सिक मूंखे सालनि खां हुई, ऐं तुंहिंजी मोहबत मुंहिंजो नसीब। इन लाइ मूं पीरनि ते पड़ बि बासिया। मिठी तुंहिंजे हथ जी हिन ऐं रुखसारनि जी लालाण इमरान जो अकुल ख़ता करे छॾियो आहे। तुंहिंजे हुस्न जी चिटाई अॻियां चंड जी चांडाण बि तमामु घटि आहे। तूं ई महताब, तूं ई आफ़ताब, तुंहिंजी मोहबत मुंहिंजे लाइ भिटाई जो किताब। मां वर्क वर्क चुमां तब सिक न लहे पिरीअ जी। अॼु त तूं मूंखे मेंदरो थो लॻी मासात, पर मूंसां मोमल वारी कार न कजांइ। तुंहिंजे इश्क जी सुर्की त पहिरियां खां ई पीतल आहे पारस। मेंदरे वारी कार जी तोसां कयां त मां पंहिंजे प्यार अॻियां काफ़र थी मरां। अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर मासात, मूं त तोसां मज़ाक कई। बाक़ी मूंखे ख़बर आहे त तुंहिंजो मूंसां केतिरो प्यार आहे। पारस, दिल जे चवण ते हिकु अर्ज़ु कयां, चेर ई नथी त तुंहिंजी मोहबत मिली आहे हाणे। मां सरे ई आहियां इमरान। तुंहिंजो हर हुकुम मुंहिंजी अखियुनि ते। हा, मुंहिंजे दिल जी धरती वरियनि खां वीरान हुई पारस। अॼु त कुर्ब जो ककर बणिजी वसी पियो, त मन जो वीरान अंगण ठरी पियो। ऐं अॼु की राति जीअं आख़िरी पहरनि ताईं यादि रहे। पारस, हाणे त शर्माइण वारियूं हदूं सभु पार करे आया आहियूं। पोइ बि कुर्ब ॾियण में कंजूस पाई थी करे। पारस, हिते बीठी आहीं? मां ॿाहिरि तोखे सॾे सॾे थकिजी पियो आहियां। तूं हथ में लटा खणी बीठी आहीं। लॻे थो त तुंहिंजो पेट भरिजी वियो आहे। हाणे तुंहिंजो सॾु ॿुधमि, अचां पई त तूं अची वहीं। पारस, अहिड़ी सुरीली नथी, मुक सां मड़को न भञी विझां। वञ, मूंखे बुख लॻी आहे। वञ वञी मानी खणी आ। ॾिसी छा थी, ये दोरा न कढी विझां। हल। हा, वञा थी। किरण जी फोन। हेलो किरण, तू किथे आई? किरण, किरण,
एतिरनि ॾींहंनि खां तोखे साबिर यादि कोन आयो? मां मजबूर हुयसि साबिर, न त छा किरन, तुंहिंजी जुदाईअ में मां ॾींहं राति कीअं कटिया आहिनि तोखे त अंदाज़ो ई कोन्हे किरन, अंदाज़ो ई कोन्हे। किरन, तो मूंखे ॾाढो ॾुखायो आहे किरन, ॾाढो। मूं बि ख़ुशियूं कोन ॾिठियूं आहिनि साबिर, वक़्त मूं ते वॾा सितम कया आहिनि, न त साबिर त मुंहिंजे साह में आहे, पर छा कयां? किरन, मुंहिंजी दिलि तुंहिंजे दीदार लाइ तड़पी रही आहे। किरन, तूं किथे आहीं? तूं ॿुधाए किरन, तूं किथे आहीं? मां हींअर ई तोॾे अचां, हिन वक़्तु तोॾे अचां किरन। पंहिंजो मिलण हाणे या नसीब। छो किरन, छो? पाण छो नथा मिली सघूं? किरन, तोखे मूंसां मिलणो पवंदो। दुनिया जी काई मजबूरी तोखे मूंखां जुदा नथी करे सघे। किरन, सिर्फ़ तूं मुंहिंजी आहीं, तूं मुंहिंजी आहीं किरन, तूं मुंहिंजी आहीं। साबिर, तूं सम्झण जी कोशिश कर, मां मजबूर आहियां। किरन, तूं मजबूर आहीं या वरी मिलण ई नथी चाहीं? तूं मूंखे बेवफ़ा तो समझी न? किरन, तोखे बेवफ़ा चवंदुसि न, मुंहिंजी मोहब्बत जी तोहीन थींदी किरन, तोहीन। पर एतिरो ज़रूर चवंदुसि किरन, तुंहिंजे सीने में दिलि न, पत्थर आहे, पत्थर। मां पत्थर दिलि न आहियां साबिर, तूं मूंखे सम्झण जी कोशिश कर। किरन जी मोहब्बत ते शक न कर साबिर, मूंसां तुंहिंजो नीह जो नातो आहे। सॼी दुनिया हेॾे जो होॾे थी वञे, पर मां तोसां साथ रहंदसि। मां तोसां पोइ ॻाल्हायां थी। किरन, किरन, किरन। अदी, कंहिंजी फोन हुई? मुंहिंजी सहेली हुई इरम, कावड़ जी पई आहे, चई त मूंखे शादी जी दावत छो न ॾिनई। अदी, मां त तुंहिंजूं सभु सहेलियूं सुञाणा, हुई हीअ वरी कहिड़ी सहेली हुई? तूं मुंहिंजी उन सहेली खे न सुञाणंदी आहीं, हीअ मुंहिंजी दिलि जी प्यारी सहेली आहे। ख़ैर छॾ हिननि ॻाल्हियुनि खे, इहो ॿुधाए त मुंहिंजे कमरे में कीअं आई आहीं? अदी, सौट इब्रार कोन हुयो, इन करे सोचम त तव्हां सां हली कचेरी कयां। अदी, हिकु ॻाल्हि पुछां, जेकॾहिं तव्हां सही जवाबु ॾियो। इरम, का बि बदमाशी वारी ॻाल्हि न पुछजांइ, ओके? न न अदी, मूंखे वरी कहिड़ो लाचार पियो आहे जो मां तव्हां खां सौट इब्रार जो हाल अहिवाल पुछां। अदी, ही छा थियो आहे तव्हांखे? छा थियो आहे मूंखे त का ख़बर न आहे। अच्छा, मूंखे लॻे थो त मच्छर चक खयो अथई। आई डोंट नो, थी सघे थो। हा, पर मूंखे लॻे थो त मच्छर बि सौट इब्रार जेॾो हो, ईअं न? ॾिस तूं पंहिंजी बदमाशी खां नथी मुड़े, बीह त मां तोखे ॾिसां थी। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।